सिंध जे ॿियनि शहरनि जियां सिवड़ में भी फ़लस्तीनी अवाम सां इज़हार यकजहती तौर शिया उलमा काउंसिल जी मरकज़ी सॾ ते शिया उलमा काउंसिल सेवन सिटी तरफ़ां क़दीमी अलम पाक दरगाह कलंदर लाल शहबाज सैन खां एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतजाज में शामिल रैली खे ख़िताब कंदे शिया अॻवान सफदर हुसैन नदफी, जवार मंजूर सोलंकी, परवेज़ सुमरो, मौलाना मुख्तार हुसैन अल हुसैनी, डॉक्टर इकबाल जाफ़री ॿियनि जी अॻवानी में फ़लस्तीनी अवाम जे हक़ में ऐं इसराइल ऐं अमेरिका जे ज़ुल्म ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। इन मौक़े ते अॻवाननि मीडिया खे ॿुधायो त असां फ़लस्तीन जे मज़लूमनि जी हिमायत करियूं था। गज़ा शहर, फ़लस्तीनी औरतूं, मासूम ॿार, मुसलमान मर्द ऐं बुज़ुर्ग शहीद थी चुका आहिनि, पर बदकिस्मतीअ सां इसराइल जे अहिड़े ज़ुल्म ख़िलाफ़ सॼी दुनिया जा माण्हू निंड सुतल आहिनि। जॾहिं त फ़लस्तीन जी अवाम खे इसराइली जारहियत जो निशानो बणाए रहियो आहे, तंहिं करे असां पाकिस्तान जी हुकूमत समेत ॿियनि मुसलमान मुल्कनि जे अॻवाननि खे अपील था करियूं त फ़लस्तीन में मुतासिर थींदड़ फ़लस्तीनियुनि जे कैंपनि में खाद खुराक, दवाऊं, कपिड़ा ऐं ॿियूं ज़रूरी शयूं फ़राहम कयूं वञनि। इसराइली ज़ुल्म ऐं बर्बरियत खे रोकण लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि। इसराइल हथां फ़लस्तीनियुनि जो क़त्ले आम फौरी तौर ते बंदि कयो वञे। इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं ऐं मुस्लिम मुल्कनि जा सरबराह इन खे रोकण लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची